नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफान अलताफ जसकाणी जे क़त्ल वारे वाक़े बाद समूरे सिंध में हड़ताल जे ॾिनल सॾ ते ढिगड़ी शहर जुज़वी तौर ते बंदि रहियो, जॾहिं त शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ जंहिंमें मोहम्मदी चौक, मोबाइल मार्केट समेत मुख़्तलिफ़ अहम कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। STP अॻवान मीर यूनुस टालपुर, कामरेड वलजी, मेघवाड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में मोहम्मदी चौक ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त अलताफ जसकाणी ते लिखी वार कंदड़ कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हिन चयो त संदसि क़त्ल हिकु साज़िश जे तहत कयो वियो, छो त अलताफ जसकाणी सिंध ऐं ख़ासि करे टंडोलियार जी अवाम जो भड़जोड़ बणियल हो। हू कराची सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि खे नाकाम बणाइण में STP जो अहम किरदार अदा करे रहियो, जेको सिंध दुश्मन कुवतनि ऐं दहशतगर्दनि खां बर्दाश्त न थियो। हिननि अलताफ जसकाणी खे शहीद करे सिंध जे हक़ीक़ी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई है, पर इहा संदसि भुल आहे। हिननि चयो आहे त अलताफ जसकाणी जा कातिल गिरफ़्तार न थियण जी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।